बहार जी मुंद में नवाबशाह जे शहरन के तफरीह फराहम करण लाइ ज़िले इंतजामिया पारां 3 ॾींहनि वारी गुलनि जी नुमाइश HM ख्वाजा गार्डन हाई स्कूल में लगाई वई आहे, जंहिंजो इफ्तिताह PPMA ने फरियाल टारपुर कयो। गुलनि जी नुमाइश सां गॾु साइंस, सकाफ़ती, आर्ट ऐं ॿियनि शयुनि जा स्टॉल पिण लॻाया विया आहिनि, जिन जो MA ने फरियाल टारपुर दौरो पिण कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फरियाल टारपुर जो चवणो हो त बुसाटिल माहौल में नवाबशाह जे शहरनि खे तफ़रीह ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। नुमाइश में आयल शहरनि पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त इन क़िस्म जूं नुमाइशूं लॻणु घुरिजनि। साइंस जी सकाफ़ती नुमाइश बि ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके तक़रीबूं या अहिड़ा मेला हर साल सजा वञनि रेगुलरली इंतज़ामिया तरफ़ां त तमामु बहितरीनु अमल थींदो। ऐं हाणे हिन नुमाइश खे ॾिसी माण्हू वरी जेको आहे ॿाहिरि जी मौसम में अहिड़ा ग्रुप ॾिसी ऐं ताज़ा तवाना थी वेंदा आहिनि, तमामु उनखे इंजॉय करे रहिया आहिनि। कल्चरल स्टॉल्स लॻियल आहिनि, मुख़्तलिफ़ NGOs के सोशल वेलफेयर डिपार्टमेंट खे असां इनवाइट कयो जीअं जेका असांजी विञायल सकाफ़त आहे सिंध जी, जंहिंखे असां आहिस्ता आहिस्ता विसंदा था पिया वञूं, उनखे उजागर कनि, पंहिंजा स्टॉल्स आणनि, तारीख़ी शयूं खणी अचनि त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त असांजो कल्चर छा आहे, असांजी सकाफ़त छा आहे। उनखां अलावा साइंस जी स्टॉल्स लॻियल आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ स्कूलनि पार्टिसिपेट कयो आहे। मां त चवां थो जेको आहे हीउ हर साल जो बहरहाल 6 महीननि जे अंदरि बि 6 महीने बि कयो वञे, 6 महीने कुझु ॿियो प्रोग्राम कयो वञे ऐं साल में जेको आहे फ्लावर शो रखियो वञे। नुमाइश में कमिश्नर सैयद मोहसिन शाह, पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन MPA गुलाम क़ादिर चांडियो, ज़ियाउल हसन लंजा, डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk